नवरात्रि उत्सव जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं थी ॾियां। जय झूलेलाल ऐं ओम शांति। महाकाली माता जो ॾिसी रूप विकराल, सिर्फ़ बुरियूं आत्माऊं थींदियूं आहिनि बेहाल। भक्तनि जा त सभई कष्ट दूर करे अंत में उनखे कंदी आहे माला मां। जॾहिं असां देवियुनि जी पूजा कंदा आहियूं त उनखे माता जे रूप में सजे सजायल अष्ट शस्त्रनि सां ॾेखारींदा आहियूं। हर देवी खे सिंगारियल ई ॾेखारींदा आहियूं। इन सभिनी देवियुनि जे विच में हिकु देवी खे सभिनी खां अलॻि ॾेखारींदा आहियूं। उहा आहे काली माता जो रूप, स्वरूप ऐं आकार। हिन माता जो हिकु अलॻि ई शक्तिअ जो रूप आहे। हुन में सिंगार ऐं सुंदरता बिल्कुलु न आहे। हिन देवी में हिकु अलॻि ई एनर्जी हुन जे मूर्ति में ॾिसण में पई ईंदी आहे। उहा जेको कारो देवीअ जो रूप आहे, उहो असांजे अंदर जे सामना करण जी शक्ति जो स्वरूप आहे। पावर टू फेस। जॾहिं असां पॉजिटिविटी, प्योरिटी, डिविनिटी खे अंदर समाईंदा आहियूं त उन जो इहो मतिलबु न आहे कि असां सहन कंदा ई रहूं, चुप रहंदा ई रहूं, हर ॻाल्हि में एडजस्ट कंदा ई रहूं। इहो सभु कंदे बि असांखे ध्यानु रखणो आहे कि साम्हूं अगरि कुझु बि ग़लति, इनजस्टिस, अनएथिकल थी रहियो आहे त उन सां असांखे एडजस्ट, टॉलरेट, एक्सेप्ट न करणो आहे। इन करे ही काली मां जो रूप इन 8 शक्तियुनि खां अलॻि आहे। सभई शक्तियूं पॉजिटिव ऐं प्योर ऐं डिवाइन आहिनि। अगरि इन्हनि सभिनी खे हलाइणो आहे त हिन शक्तिअ जी बि सख़्त ज़रूरत आहे। उहा आहे पावर टू फेस। असां सहन, एडजस्ट करे कॾहिं कॾहिं ग़लति प्रैक्टिस सां, ॿियनि जे ग़लति व्यवहार सां एडजस्ट कंदा आहियूं त इहो बि असांजी डेस्टिनी ते असर कंदो। त असांखे बिल्कुलु क्लियर रहणो आहे कि किथे सहन करणो आहे ऐं किथे सामनो करणो आहे। सहन करणो आहे ॿियनि जे संस्कारनि खे जेके असांजे संस्कारनि खां अलॻि आहिनि। त असां पाण खे एडजस्ट कंदा आहियूं। लेट गो किथे करणो आहे ऐं ॿियनि जे बिहेवियर ऐं संस्कारनि खे, पुराणनि ॻाल्हियुनि खे सहन करणो आहे। ऐं अनएथिकल, इनजस्टिस, अनफेयर प्रैक्टिस, सिचुएशन जो सामनो करणो आहे। तमामु घणो ध्यानु ॾियणो आहे। कॾहिं अनअवेयर असां माण्हुनि जे संस्कारनि जो सामनो करणु शुरू कंदा आहियूं। मां ही छो टॉलरेट करियां, मां ही छो चुप रहां, त असां माण्हुनि जे संस्कारनि जो सामनो था करियूं। ऐं जिते घणनि ई सालनि खां ग़लति व्यवहार, डोमेस्टिक वायलेंस, करप्शन, बिज़नेस थो हले, उते टॉलरेट सहन था करियूं। सम्झूं था त परिवार आहे त एडजस्ट करणो थो पवे। उते असां पावर नथा यूज़ करियूं। राइट वे में असांखे पावर यूज़ करणो आहे। किथे सहन करणो आहे त किथे सामनो करणो आहे। इहो काली माता जो स्वरूप आहे। जीवन में घणी ॻाल्हियुनि जो सामनो करणो थो पवे। सभिनि खां पहिरीं पंहिंजे कमज़ोरियुनि जो सामनो करणो आहे। सामना करण माना उनखे चेक करे फिनिश करियूं, उन सां एडजस्ट न करियूं। ईअं न चवणो धीरे धीरे पुराना संस्कार मिटजंदा, कोशिश त करियूं पिया, माना एडजस्ट करियूं पिया। ठीकु आहे, ग़लती थी वई, लेट गो करियो। डिसाइड कयो हुओसीं कि एक्सरसाइज रोज़ कंदासीं, मेडिटेशन रोज़ कंदासीं। हाणे जेको बि डिसीजन वरितोसीं हो थोरनि ॾींहंनि खां पोइ छॾे था ॾियूं, केयरलेस थियूं था, चऊं था कहिड़ी ॻाल्हि न आहे। सामनो करणो आहे 5 विकारनि सां, पंहिंजी कमज़ोरियुनि जो, ग़लति ॻाल्हियुनि जो, ग़लति आदतुनि जो, ऐं उनखे फिनिश बि करणो आहे। जेतिरो असां उनखे फिनिश कंदासूं ओतिरो सामना करण जी ताक़त असां में वधंदी वेंदी। हिकु भेरो गौतम बुद्ध जी हिकु ॻोठ में वण जे हेठां वेही सत्संग कंदे क्रोध विकार ते सेखारे रहियो। क्रोध इंसान खे पूरी तरह नष्ट थो करे। जॾहिं कंहिं इंसान में क्रोध थो अचे त हू बि कंहिंजे बारे में नथो सोचे, मूर्ख ई थो वञे, पंहिंजो पाण ते कंट्रोल नथो करे सघे ऐं ॿियनि सां कंहिं तरीक़े सां व्यवहार करे थो। इहे ॻाल्हियूं सभई ध्यान सां ॿुधी रहिया हुआ। पर हुते हिकु माण्हू हो जंहिंखे क्रोध ॾाढो ईंदो हो, हर ॻाल्हि ते ईंदो हो। उहो बि वेठो हो। हू जॾहिं इहो ॿुधे पियो त उनखे लॻे पियो त शायदि इहा ॻाल्हि मुंहिंजे ई हली रही आहे। जीअं जीअं बुद्ध जी उन क्रोध जे बारे में समझाए पियो त हिन माण्हूअ जो त क्रोध वधण लॻो, पाण खे कंट्रोल न करे सघियो। उथी करे गौतम बुद्ध जी मुंहं ते थुकई ऐं चवण लॻो, छा फालतू जी बकवास जो लेक्चर करे रहियो आहीं? मूंखे तुंहिंजी इहा फालतू जी ॻाल्हि न ॿुधणी आहे।
त हली वञ। जॾहिं ॻोठ वारनि हिन जो ईअं व्यवहार ॾिठो त हुननि खे त सुठो न लॻो। हू पिया चवनि ही माण्हू हद खां मथे ग़लति व्यवहार पियो करे। उन ते हू हुनखे मारण जे लाइ उथिया, पर गौतम बुद्ध त अञा बि शांत वेठो हो। हुनजो भाव में कुझु बि फ़र्क़ु न आयो। हू त उन ई प्रेम भाव सां सत्संग अॻियां वधायो ऐं माण्हुनि खे रोकियो कि हिन खे तव्हां कुझु बि न चओ, हिन जी का बि ग़लती न आहे, हिन खे क्रोध अची रहियो आहे, इन करे हिन जो अहिड़ो व्यवहार आहे। सभिनी खे अचरज पियो लॻे कि गौतम बुद्ध जी इन जे खिलाफ़ कुझु बि ॿुधण लाइ तयार न आहे। थोरी देर में क्रोधी माण्हू त हली वियो ऐं ॿिया बि सभु पंहिंजे पंहिंजे कमनि ते लॻी विया। हाणे हिन क्रोधी माण्हू खे राति जो पश्चाताप ऐं सुबुह जल्दी उथी गौतम बुद्ध जी वटि अची उन जे चरणनि में वेही रोअण, मूंखां ग़लती थी वई आहे, मूंखे माफ़ करियो, मूं तव्हां सां जेको ग़लति व्यवहार कयो, अपशब्द चया, उन जे लाइ मूंखे सज़ा ॾियो। गौतम बुद्ध चयो, मां कल्ह गुज़रियल ॻाल्हियुनि ते यादि न रखंदो आहियां। तूं उन ॻाल्हि जो पश्चाताप कयो, इहा ही तुंहिंजी सज़ा आहे। हिन खां पोइ जॾहिं बि क्रोध अचण लॻे, उन वक़्तु शांत रही रिचार्ज। जंहिं वटि पाण में ही एतिरियूं ग़लतियूं हूंदियूं, पंहिंजी एनर्जी डाउन हूंदी, त पोइ उहो कीअं ॿियनि जी ॻाल्हियुनि जो सामनो कंदो ऐं परिवर्तन कीअं आणींदो। पोइ चवंदा आहिनि, छा करियूं, दुनिया, समाज, सिस्टम, ऑर्गेनाइजेशन ही ईअं आहे न। ईअं करण सां असां ॿियनि ते ब्लेम था करियूं ऐं पाण कुझु रिस्पॉन्सिबिलिटी नथा खणूं। टू फेस इट, चैलेंज इट, त सामनो करण जी शक्ति तमामु ज़रूरी आहे। जीअं जीअं पीयर प्रेशर पवंदो, ॿियनि जे अप्रूवल जी ज़रूरत पवंदी वेंदी, तीअं तीअं ई असां सही फैसलनि जे लाइ बीह न सघंदासीं ऐं ॻाल्हियुनि जो सामनो बि न करे सघंदासीं। माण्हू मूं ते खिलंदा, मज़ाक कंदा, असांजे सही निर्णय में घणे विघ्न पवंदा, माण्हू अगेंस्ट थी रोकण जी कोशिश कंदा, पर असांखे सभिनी जो सामनो करणो आहे। हिकु कमज़ोरीअ सां बाक़ी सभी कमज़ोरी अची वेंदी आहे। इन करे काली माता जे गले में मुंड माला ॾेखारी वई। इहा माला सॼी स्कल यानी हिकु हिकु विकार जो प्रतीक आहे। इन माता हर विकार ते विजय पाती आहे ऐं उन जी माला ठाहे उन जे गले में विझी वई आहे। कॾहिं कॾहिं असांजी हिकु बि कमज़ोरी बाक़ी सभी गुणनि खे ढके छॾींदी आहे। इन करे अटेंशन रखणो आहे, का बि कमज़ोरी न रहे, उन जो सामनो करे उन खे ख़तम करणो आहे। सामनो करण जो तरीक़ो बि डिग्निटी वारो हुजणु घुर्जे। असां ग़लति जो हिसो न थींदासीं, पर सही मार्ग ते हलंदासीं। घणी भेरा असां सिर्फ़ ग़लति जे अगेंस्ट आवाज़ उथारींदा आहियूं, कंप्लेन न करणी आहे। घटितायूं कढण, निंदा करण, बुरायूं करण आसान आहे, पर उन्हनि ग़लतियुनि खे दूर करण, ठीकु करण अत्यंत कठिन आहे। ज़िंदगी आइस्क्रीम वांगुरु आहे, टेस्ट करियूं तॾहिं बि ॻरंदी ऐं अगरि वेस्ट करियूं तॾहिं बि ॻरंदी। इन करे ज़िंदगी खे टेस्ट करण सिखो। असांखे उन जी सॉल्यूशन ते कमु करणो आहे। वर्क टुवर्ड्स व्हाट इज राइट, छो त राइट क्रिएट करण सां ई रॉन्ग ख़तम थींदो। इहा ए सामना करण जी शक्ति काली माता जे हथ में हिकु स्किल ॾेखारी वई आहे। स्किल माना विकार। इन में मेन विकार आहे बॉडी कॉन्शियस, देह अभिमान, अहंकार। उन सां बाक़ी सभई विकार पैदा थींदा आहिनि। मुंहिंजो नालो, पोजीशन, प्रोफेशन, नाम, मान, शान, उन सां सभी विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, जेलसी अची वेंदा। इन करे स्पिरिचुअलिटी, राजयोग असांखे सभिनि खां पहिरीं इन्हनि विकारनि खे ख़तम करण थी सेखारे। मां हिकु दिव्य आत्मा आहियां, प्योर सोल आहियां। इन जी प्रैक्टिस सां बॉडी कॉन्शियस खां सोल कॉन्शियस तरफ़ शिफ्ट थींदी, तॾहिं असां पंहिंजो ईगो खे ख़तम करे सघंदासीं। पोइ कंहिंजी बि का बि ग़लती नज़र न ईंदी ऐं न ई कुझु हर्ट थींदो। माला सॼी कंप्लीट थी वेंदी। सॼे ॾींहं में चेक करणो आहे, किथे सेंड करणो आहे, किथे एडजस्ट करणो आहे, लेट गो, सामनो बि करणो आहे, कंफ्यूज न थियणो आहे, छो त इहो ॾाढो डेलिकेट बैलेंस आहे, जंहिं लाइ चइबो आहे बैलेंस ऑफ लव एंड लॉ। मां ऐं शक्ति ॿई पावर खपनि। मां जो मतिलबु इहो न आहे कि सिर्फ़ प्यार करे, एक्सेप्ट करे, पर डिसिप्लिन न करे, छो त स्व परिवर्तन सां सृष्टि जो परिवर्तन करणो आहे। मां आत्मा शक्ति आहियां, काली माता जो स्वरूप आहियां। इन सोमान में सॼो ॾींहुं टिकणो आहे ऐं व्यवहार करणो आहे। त वरी मिलंदासीं सुभाणे हिकु नई माता जी विशेषता ऐं सोमान सां। जय झूलेलाल ऐं ओम शांति।